राणी अॼु असां सां गॾु मौजूदु आहिनि जसकम बी जो अॻवान साईं डॉक्टर नियाज़ कालाणी साहब। अॼु साईं सां सिंध जे हवाले सां, पार्टी जे हवाले सां या संदसि सियासी मुस्तक़बिल जे हवाले सां कुझु तिखियूं मिठियूं ॻाल्हियूं करणु चाहियूं था, जेके अवाम जे ज़हननि में उभरनि पिया, जेके असांजे ज़हननि में उभरनि पिया। यकीनन असांजो महबूब अॻवान आहे सिंधी क़ौम जो, इन जे लाइ असांजा सवाल करणु ज़रूरु ठहे थो जो मुस्तक़बिल जो छा इरादो आहे, हिन वक़्तु छा करे रहिया आहिनि। अचो त साईं सां ॻाल्हि ॿोल कयूं था। साईं अस्सलाम वालेकुम। डॉक्टर साहब, हिन वक़्तु सिंध जी सूरत हाल जे हवाले सां पंहिंजे व्यूअर्स खे ॿुधाइजो जो छा थी रहियो आहे सिंध में, कहिड़ी पोज़ीशन आहे सियासी हवाले सां या अस्करी हवाले सां, कहिड़ी सूरत हाल आहे? सिंध पंहिंजे सॼे तारीख़ दौर में इंतिहाई ग़ुलामी वारे दौर में गुज़री रही आहे, जंहिंमें सिंध जा सभु वसीला धारनि जे हवाले थियल आहिनि। सिंध जी ॿोली सां मुकमिल तौर ते मैटरली मुहावरो सलूक आहे। सिंध में धारियां ख़ासि तौर ते अफ़गानी तमामु घणे तादाद में आबाद कया था वञनि, त जीअं सिंध जे क़ौमी वजूद खे मुकमिल तौर ते ख़तमु कजे। एतिरे ताईं सॼे पाकिस्तान में गैस सभ खां वधीक सिंध में पैदा थिए, बलूचिस्तान में पोइ पैदा थींदी। 72.5% साईं सिंध जी आहे, सिंध जी आहे ऐं 22 जेको आहे त हुननि जी आहे पूरे टिनी सूबनि जी। बलूचिस्तान बाक़ी 2% एपीके आहे पंजाब साईं पर चयो वियो आहे त सियारे में सिंध खे गैस न मिलंदी। असीं सम्झूं था पिया हिन खां वधीक ॿिए खे ज़ुल्म ॾाढो ज़बर कहिड़ो। असां हिते कंहिं बि अफ़गानी खे ॿांह खां वठी नथा झले सघूं, त असांजो कानून हक़ु नथो ॾे त उहा तूं किथां जो आहे, न हिते जी ॿोली ॻाल्हाए, न हितां जो आहे, हिते छो आयो आहे। उन्हनि खे रोज़गार मिले थो पियो। अलायंस शुगर मिल में 450 खां वधीक अफ़गानी कमु कनि था। एतिरे ताईं त प्राइमरी मास्टरनि जी जेकॾहिं टेस्टूं थियनि थियूं, उन में धारियो माण्हू फैसलाबाद जो किथां जो अचियो वञे। ऐं सम्झां थो पियो त सिंध इंतिहाई ग़ुलामी वारे दौर में गुज़री रही आहे। न फ़क़ति इहो, पर चवनि था त बाबा हाणे सिंध असेंबली करारदाद पास कई आहे त सिंध जा सभु वसीला वफ़ाक़ जे हवाले था, माना हिननि सिंध सॼी वफ़ाक़ जे हवाले कई। चवनि था हिकिड़ी कमेटी ठाही अथऊं सिंध खे या सॼे पाकिस्तान में नवां नवां जेका सूबा ठाहींदासीं, हिकिड़ी कमेटी ठाही अथऊं। बाबा सिंध पाकिस्तान जे करे न आहे, पाकिस्तान सिंध जे करे। बिल्कुलु। तंहिंजे करे असां कंहिं बि सूरत में हुनजी बुनियादी वहदत तां कंहिं बि सूरत में हथु न खणंदासीं। इहा सॼी मजबूरी सूरत हाल आहे ऐं पीपल्स पार्टी इन सॼी सूरत हाल में धारियुनि जी सहूलियतकारी वारो किरदारु अदा करे। हुननि खे भउ, धारियुनि खे भउ, धारियुनि खे ख़ौफ़, जीअं सिंध माण्हुनि जो ॼाणाए थी बाबा इहे वेठा अथव, न त पोइ असां जेको आहे त असांखे कढंदव, असांखे तंग कंदव, इहे वेठा अथव पोइ तव्हांखे कढी छॾींदा। इहो हुननि खे भउ ॼाणाए हीउ टको पैसो मेड़नि था ऐं ॿियो सॼो माल जेको आहे धारिया। यकीनन सॼी दुनिया खे ख़बर आहे रियासत जा ठेकेदार पीपल्स पार्टी खे सिंध मथां मुसलत करे या ॿियनि पार्टियुनि खे मुसलत करे असांजे वसीलनि ते क़ाबिज़ थियणु चाहिनि पिया। उन्हनि खे सिंध धरती त खपे, सिंध जा वसीला त खपनि, उते सिंधी न घुरिजनि। बहरहाल कराची जे हवाले सां या ॿियनि शहरनि जे हवाले सां हाणे त ॿाराड़ी में बि अफ़गानी पठाणनि जी लोध आहे। ॿाराड़ी में मीरपुर माथे नंढड़ो शहर आहे जिते सिर्फ़ु असांखे अफ़गानी पठाण ई नज़र ईंदा। यकीनन असांजी बका साईं जीएम सैयद जे नज़रिए ऐं ॾसियल राह ते आहे, पर तव्हांजो मौजूदा सूरत हाल खे नज़र में रखंदे कहिड़ो रस्तो अख़्तियार कंदो त जीअं धारियुनि खे आसानी सां भॼाए सघिजे? असां सिंध जे माण्हुनि जे मदद ताउन ऐं सोच सम्झ खे इन्हनि धारियुनि जे ख़िलाफ़ करे ऐं मदद ताउन हासिल करे पुरमन तरीक़े सां जेको असांखे साईं जीएम ॿुधायो आहे, उन तरीक़े सां सिंध जे माण्हुनि जे दर दर वञी, ॻोठ ॻोठ वञी, घर घर वञी उन्हनि खे फ़क़ति आगाह ॾींदासीं त सिंध सां अहिड़े अहिड़े क़िस्म ज़ुल्म थो थिए। उन्हनि जे मदद ताउन सां पुरमन धरणा, पुरमन रैलियूं, पुरमन मुज़ाहरा कढी इहो ऐलान करे छॾियो आहे जीअं सिंध माल त गो अफ़गानी गो। असां हर सूरत में, हर हाल में कंहिं बि अफ़गानी खे सिंध में न फ़क़ति उन जे वजूद खे पर उन जी हाकिमियत खे जेको आहे कंहिं बि सूरत में बर्दाश्त नथा करे सघूं। असां वटि इहो ई रस्तो आहे त वञी माण्हुनि खे पैगाम ॾेई करे माण्हुनि जी मदद ताउन सां सोच सम्झ सां
पंहिंजे वतन जी आज़ादी ऐं पंहिंजे वतन जी ख़ुशहाली ऐं पंहिंजे वतन जे क़ौमी वजूद जे बचाव जे लाइ जेको आहे आम माण्हुनि खे गॾु खणी जदोजहद। मौरूसी सियासत जे हवाले सां तव्हांजो छा चवणु आहे, तव्हांजो कहिड़ो नज़रियो आहे साईं? असांखे साईं जेम्स झले वियो त मौरूसी सियासत जेको आहे न आहे, पर सॼो बरसगीर जेको आहे इन बीमारी में मुब्तला आहे। जी साईं। जवाहरलाल नेहरू जो ख़ानदान अञा ताईं हिंदुस्तान में क़ाबिज़ आहे। ज़ुल्फ़िकार अली भुट्टे जो असली ऐं नकुली सियासतदान अञा ताईं हिन सिंध ते जेको आहे मुकमल तौर ते क़ाबिज़ आहे। किमिल सिंह जो पोटो जेको आहे त उत्तर कोरिया में जेको आहे त वॾो बेबुक ॾींहुं वेठो आहे। इहो मिड़ई जनरली तौर ते ख़ासि इहो प्रैक्टिस जसकम में हले पियो साईं? दस्कम में असांजो नौजवान जेको आहे उहो शहीद बशीर ख़ान जो पुटु ज़रूरु आहे, पर हू पंहिंजी महिनत सां आहिस्ते आहिस्ते न फ़क़ति दस्कम में अहमियत ठाहे वेंदो, पर सिंध में ई पंहिंजी अहमियत ठाहे वेंदो। उहो वरी परे पुणे जो पर असांजो नौजवान चेयरमैन जेको आहे पंहिंजी सलाहियतुनि जे करे सभिनी सिंध जे दिलनि ते छाइजी। आइन जी जसकम जे आइन जी भञकणी थिए पई, गुज़िरियल केतिरे सालनि खां चूंडूं न पियूं थियनि, इहो छो साईं, कहिड़ी वजह आहे? आइन पढ़ियो आहे न पढ़ियो मूंखे ख़बर कोन्हे, पर असांजी हर ॿिए साल GS क़ौमी बाज़ जी हर ॿिए साल इलेक्शन थियणी आहे। यूनिट, तालुका, ज़िला ऐं पोइ मर्कज़। इतफ़ाक़नि बदनसीबी जे करे गुज़िरियल 6 सालनि खां असांजी इलेक्शन न थी सघी आहे। न फ़क़ति इलेक्शन न थी सघी आहे, पर पोड़नि 6 सालनि खां असां वटि सेक्रेटरेट आहे ई कान। सेक्रेटरी जनरल कोन्हे, जॉइंट डिप्टी कोन्हे, जॉइंट कोन्हे। तंहिंजे करे कॾहिं कॾहिं कमज़ोरियूं खामियूं जेको आहे हावी थी वेंदियूं आहिनि। असीं सम्झूं था तीअं असांजूं कमज़ोरियूं ऐं यकीन हाणे कहिड़ी वजह आहे साईं जे 6 सालनि खां इलेक्शन न पई थिए? ॿुधूं था पिया त जल्दी जेको आहे इलेक्शन थी सघे थो थिए। छा तव्हां ऐं शहीद बशीर ख़ान जे फर्ज़ंद जेको हिन वक़्तु चेयरमैन वेठा आहिनि सनान ख़ान कुरैशी साहब, उन्हनि विच में के इख़्तिलाफ़ात आहिनि? ॿुधूं पिया। तव्हां ॿुधो था न, तव्हां ॿुधंदा रहंदव। जी। मां सम्झां थो पियो त अहिड़ी का बि ॻाल्हि हुननि मुंहिंजे ख़िलाफ़ु का स्टेटमेंट कोन ॾिनी आहे। हिकिड़ो बयानु आयो हुनखे 2 साल थी विया आहिनि, मां पंहिंजो पाण खे तहक़ीक़ात लाइ पेश कयो, अॼु ॾींहं ते हुन मसइले तहक़ीक़ात बि कोन थी आहे। त उहा इहा का ॻाल्हि कोन्हे, ॿाहिरों घणियूं हवाऊं। असां हिकिड़ो जदोजहद जो रस्तो आहे जेको साईं GM त शहीद बशीर ख़ान असांखे ॾेखारे वियो आहे, असां हुन ते हलंदा था रहूं। जेको हुन ते हलंदो यकीनी तौर ते मुस्तक़बिल जेको आहे उन ते। छा मुस्तक़बिल में तव्हां पंहिंजी अलॻि पार्टी ठाहिण वञो पिया? मुंहिंजी पार्टी जिस्म आहे, हुई ऐं रहंदी। वॾी महिरबानी साईं, अलाह ख़ुशि रखे, वॾी महिरबानी। साथियों, ही हुया जसकम GS सिंध शहीद बशीर ख़ान कुरैशी ग्रुप जो अॻवान डॉक्टर नियाज़ कालाणी साहब, जिन सां सिंध जे सूरतहाल ते ॻाल्हियूं कयूंसीं, संदसि मुस्तक़बिल, संदसि पार्टी जे हवाले सां, जसकम जे हवाले सां। इहे सभु कुझु तव्हांजे साम्हूं हुयूं। इहे सवालात मुंहिंजे त छा हर माण्हुनि जे ज़हननि में इहे उभरनि पिया, इन जे लाइ इहे क्लियर करणु ज़रूरी हुया। बहरहाल अलाह साईं डॉक्टर नियाज़ कालाणी साहब खे ख़ुशि रखे, अलाह वधीक हिमत ॾे त जीअं हू तहरीक खे वधीक ज़ोर शोर वठाए। मूंखे पंहिंजे दुआनि में यादि रखिजो। अलाह ताला सभिनी खे ख़ुशि रखे, वॾी महिरबानी।